नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त غوثپور में खबर ॾींदा हलूं। क़ंधकोट वासी मोहम्मद सलैमान बखराणी जेको कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुबतला हुजण ते गुज़रैल 2 सालनि खां बिस्तरे भेड़ो थियल आहे, जंहिंजे इलाज लाइ डॉक्टरनि पारां लखें रुपया तलब कया आहिनि, जेको गुरबत सबब पंहिंजो इलाज कराइण खां क़ासिर आहे। मोहम्मद सलैमान बखराणी जे इलाज लाइ जमायत उलमा इस्लाम ऐं एसटीपी जे कारकुननि ऐं सहाफ़ियुनि जो हबीबुल्ला बलकाणी, अब्दुल्ला इब्राहिम, बरकत भयो, नूर हसन, सब्ज़ोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अॼु ॿिए ॾींहं ते बि कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुबतला मोहम्मद सलैमान बखराणी जे इलाज लाइ बस स्टैंड वटि कैंप लॻाई शहर में जोली मुहिम करे चंदो कयो पियो वञे। ॿिए पासे कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुबतला मोहम्मद सलैमान बखराणी जे वारसनि तक जी चूंडियल नुमाइंदनि तोड़े सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त मोहम्मद सलैमान बखराणी जो सरकारी खर्च ते इलाज करे हयाती बचाए गिनती खत्म कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।